इंसान केॾो होशियार आहे जो इंसान पाण सां पाण ई बहाना कंदो आहे त मां हीअं त कयो पर मां करे न सघियुमि, मां हे कम त कयो पर मां इन में कामयाब थी न सघियुमि, मां कोशिश त ॾाढी कई पर मां थी कोन सघियुमि, जेको सरासर पाण सां हिकु धोखो आहे। इंसान हमेशा पाण सां धोखो ई कंदो रहंदो आहे। तो कॾहिं इहो नोट कयो आहे त तूं पाण सां केतिरो कूड़ ॻाल्हाईंदो आहीं, तूं पाण खे केतिरो डाज में रखंदो ईंदो आहे, तूं पाण खे इहे दिलासा छो ॾींदो आहे त मां हे कम करण जी ॾाढी कोशिश कई मगर मूंखे कामयाबी न मिली, मां त ॾाढी कोशिश कंदो रहियुसि पर मूंखे सक्सेस कोन हासिल थी, मां त पढ़ाई बि इंतिहाई घणी कई आहे पर अलाए छो मां एग्ज़ाम में बि फेल वियुसि, मां कोशिश त तमामु घणी कई पर मूंखे जॉब कोन मिली। इहे पाण खे कूड़ा दिलासा, इहे पाण खे कूड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाइण, पाण सां हिकिड़ो ग़लति कंप्रोमाइज़ करण सरासर ग़लति आहे। जेतिरे ताईं तूं पाण खे पाण पुख़्तो न कंदी, पाण सां पाण त सचो थी, कोशिश कर जेतिरो थी सघई पाण सां पाण सचो थी, घटि में घटि पाण सां कूड़ न ॻाल्हाए। दुनिया सां तूं रोज़ कूड़ ॻाल्हाईंदो रहे थो पर पाण सां कॾहिं काई ग़लती सां कूड़ न ॻाल्हाए। इहे कूड़ ॻाल्हाइण तोखे कामयाब कॾहिं न कंदा। इहो पाण सां पाण फ़रेब करण तूं हिकिड़ी वॾी ग़लती थो करीं। मां तोखे ॿुधायां तोखे कीअं कामयाब थियणो आहे। मां तोखे अॼु ॿुधायां थो त कामयाबी जो राज़ छा आहे, कामयाबी जो फार्मूलो कीअं हासिल कबो आहे, कीअं पाण मंझराइजे, कीअं हिन दुनिया खे शिकस्त ॾिजे। सभु ॻाल्हियूं अॼु जी वीडियो इनशाअल्लाह तुंहिंजी ज़िंदगी ज़रूर चेंज कंदी। ऐं मुंहिंजा दोस्त, ऐं मुंहिंजा भाउ, फिलाणे वटि हेड़ी कार आहे, फिलाणे वटि हेड़ो बंगलो आहे, फिलाणो महीने में हेतिरा ॾोकड़ कमाईंदो आहे, फिलाणे त साल में हेतिरा ॾोकड़ कमाया, एतिरा हज़ारे लखे डॉलर कमाया। छड़ो सॼो ॾींहुं होटलनि ते वेही चांहियूं पी बसि हवा लहण। जेतिरो थी सघई पाण ते तवजो ॾे। इहे कारियूं, इहे गाॾियूं, इहे बंगला तो वटि बि हूंदा मगर तोखे कुझु न कुझु करणो पवंदो। इहे ख़ाली ड्राणा ऐं हवा लहण सां तूं अमीर कॾहिं न थी सघंदी। तोखे अॼु जे दौर में जेकॾहिं पाण खे कंहिं शइ में कामयाब करणो आहे, अगरि तोखे वाकई कुझु हासिल करणो आहे त कोई हुनर सिखणो पवंदी, कोई स्किल डेवलप करणो पवंदी, पंहिंजी तालीम खे इम्प्रूव करणो पवंदी। अगरि तोखे काई तालीम नाहे त पाण खे कोई स्किल ॾे। जेतिरे ताईं तोखे कुझु हुनर, कोई स्किल या तालीम न हूंदी, अॻिना कॾहिं बि न वधी सघंदी। अॻिना तूं सिर्फ़ ऐं सिर्फ़ स्किल, तालीम या को बिज़नेस हुजण जी सूरत में वधी सघीं थो। हालांकि अॼु जे दौर में बिज़नेस बि करोड़नि खां सवा करे कोन थो सघिजे। अगरि तूं वाकई कुझु करणु चाहीं थो, अगरि तुंहिंजे दिलि में कुझु करण जी हिमत आहे, वाकई तूं चाहीं थो। आमतौर ते असां ॾिसंदा रहंदा आहियूं त मां चवंदो आहियां मां हीअं कयां, फिलाणे हीअं कयो, मां बि हीअं कयां थो। वरी 4 ॾींहं शौक़ु थियो, वरी उहा शइ कईसीं, वरी उहो शौक़ु टुटो, वरी फिलाणो हीअं थो करे, हाणे मूंखे बि हीअं करणो पवंदो। ईअं करण सां कॾहिं बि तूं कामयाब न थींदी। अॼु जी मुंहिंजी हिन ॻाल्हि खे ज़हन नशीन कर, तवजो ॾे त मां छा थो चवां ऐं तोखे छा करणो आहे। जेकॾहिं तोखे वाकई कुझु करणो आहे, तूं सीरियस आहे ऐं तूं बाक़ाइदे इन शइ खे करणु ॼाणी थो ऐं करणु चाहीं थो त तोखे घटि में घटि पाण खे टाइम ॾियणो पवंदो। जेतिरे ताईं तूं पाण खे टाइम न ॾींदे तूं कॾहिं बि अॻिना न वधी सघंदी। जंहिं बि अमीरी हासिल कई आहे, जंहिं बि जेको बि इंसान अॻिना वधियो आहे, उन कुझु न कुझु महिनत कई आहे, उन कुझु न कुझु पंहिंजूं निंड्रूं फिटायूं आहिनि, उन कुझु न कुझु करे ॾेखारियो आहे, तॾहिं त उनखे अलाह नवाज़ियो आहे। बेशक अलाह बि महिनत करण वारनि सां गॾु हूंदो आहे। तूं महिनत कर, पोइ जेकॾहिं तोखे न मिले, पोइ तुंहिंजी मयार हक़ आहे त न मां महिनत बि कई पर मां अॻिना न वधी सघियुमि, पर पोइ बि उन सूरत में तोखे एतिरो गौर ज़रूर करणो आहे त छा तूं महिनत कई, उहा मुनासिब कई, छा उहा महिनत सिर्फ़ अहिड़े तरीक़े सां कई जंहिंजो को मार्केट में काई डिमांड न हुई, बसि तूं महिनत कई। महिनत त मज़ूर बि कंदो आहे, गॾह गाॾी हलाइण वारो बि महिनत कंदो आहे पर उनखे शाम जो 500 रुपया मिलंदा आहिनि। हिकिड़ो डॉक्टर आहे जेको सिर्फ़ चंद घंटा वेही करे क्लिनिक ते मरीज़ ॾिसे थो, महीने जा लखे रुपया उहो कमाए थो। इन्हनि ॿिनि में कहिड़ो फ़र्क़ु आहे? हालांकि उहो सॼो ॾींहुं सुबुह खां वठी राति ताईं महिनत कंदो रहे थो, मगर हिकु डॉक्टर आहे जेको चंद घंटा कमु करे पंहिंजो महीने जे लखे रुपया कमाए थो। उन्हनि ॿिनि में लाज़मी ॻाल्हि आहे, कोई न कोई फ़र्क़ु हूंदो। तूं बि अहिड़ी महिनत कर, स्मार्ट वर्क कर, जेतिरो थी सघई स्मार्ट वर्क करण जी कोशिशि कर। मुंहिंजा भाउ, मुंहिंजा दोस्त, पाण खे हरगिज़ घटि न सम्झ, पाण खे नंढड़ो न सम्झ। जेतिरो थी सघई मां हिकिड़ी स्किल ॾियां थो, इनखे पंहिंजे ज़हन में मज़बूती सां रखो। इनशाअल्लाह पोइ ॾिस तूं केतिरो कामयाब थो थी। यार हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, घटि में घटि एतिरो कर जेको तूं पाण खे घटि सम्झंदो आहे, इहा तुंहिंजी नाकामी आहे। तूं अॼु खां इहो पंहिंजे ज़हन में मज़बूती सां इहा ॻाल्हि सम्झी छॾ त तोखे पाण खे घटि न आहे सम्झणो। यादि रखो, जेतिरे ताईं पाण खे ॿियनि खां घटि सम्झंदे कॾहिं बि अॻियां न वधी सघंदे। पाण खे मज़बूत कर। तूं सम्झ त मूं वटि हर स्किल आहे, मां एतिरो होशियार आहियां, मां हे शइ करे सघां थो। बसि जॾहिं तुंहिंजे अंदर में इहो यकीन वेहिजी वेंदो त मां हे शइ करे सघां थो, पोइ ॾिस ऐं वाकई मां सही थो चवां त तूं पंहिंजे ज़हन में इहो तय करे छॾ त तो वटि हर शइ आहे, तूं कंहिंखां घटि कोन आहीं। तूं उहो आहीं जेको कोई बि नाहे, तो वटि उहो आहे जेको कंहिं वटि बि नाहे।
तूं उहो माण्हुनि खे ॾेई सघे थो जेको कोई बि नथो ॾेई सघे। जंहिं माण्हू खे इहो यकीन अची वेंदो आहे उहो माण्हू दुनिया जी हर कामयाबी, हर मंज़िल, हर ऊचाई खे हासिल करणु ॼाणींदो आहे। हाणे तोखे स्किल कीअं डेवलप करणो आहे। फर्ज़ कर तूं कंप्यूटर में माहिर आहे या तूं माहिर नाहीं, तोखे कंप्यूटर में हाणे शौक़ु आहे त मां इन जो माहिर थियणो आहे, मूंखे इन स्किल खे वठी करे मूंखे अमीर थियणो आहे, त कंप्यूटर हिकु दुनिया जी वॾी ताक़त आहे जेको इंटरनेट जे ज़रिए तोखे इनकलाब बर्पा करे ॾेखारींदो। हाणे मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि पंहिंजे ज़हन में रख, कंप्यूटर जो अगरि तोखे शौक़ु आहे त तूं कंप्यूटर ते डेली हिकु घंटो पाण खे ॾे, 2 घंटा थी सघनी त अञा बहितर आहे, न त 1 घंटो मिनिमम पाण खे ॾे। जेतिरो थी सघई उन स्किल खे सिखण जी कोशिश कर। इहो कंप्यूटर जो इल्मु तोखे हिकिड़े ॾींहुं बादशाह बणाए छॾींदो। अगरि तूं मोटिवेशनल स्पीकर आहे त तूं पाण खे वरी बि 1 घंटो रोज़ ॾे। हिकु ख़बर हुजई, जेको इंसान थोरो थोरो कमु कंदो रहंदो आहे, आहिस्ते आहिस्ते उन शइ जो उहो माहिर थींदो वेंदो आहे, ऐं पोइ हिकिड़े ॾींहुं उहो हुनुर उनखे उहो बादशाह कंदो आहे जंहिंजे करे दुनिया जी काई ताक़त बि उनखे नथी रोके सघे। मुंहिंजा भाउ, तोखे इन पावर खे सम्झणो पवंदो। पंहिंजे स्किल जे पावर खे तूं दुनिया वारनि ताईं विरहाए सघे थो। दुनिया वारा फ्री ऑफ कास्ट तुंहिंजी शइ ॾिसंदा, पर उन्ही जे थ्रू तुंहिंजो उहो नालो थींदो, तुंहिंजो उहो रेवेन्यू जनरेट थींदो जो तूं पाण सम्झी सघे थो। अॼु जी हीअ वीडियो इंशाल्लाह तुंहिंजे लाइ मोटिवेशनल साबित थी हूंदी। इंशाल्लाह ईंदड़ वीडियोज़ में मां तोखे घणो कुझु ॿुधाईंदुमि। आख़िर में हिकिड़ो मिसाल ज़रूरु ॾींदोसांइ, उहो मिसाल इहो आहे। मां अॻे बि हिकिड़े वीडियो में इहा ई ॻाल्हि तव्हांखे मिसाल तौरु ॾिनी आहे, पर वरी बि अॼु तोखे हिकिड़ी ॻाल्हि इहा ॿुधाइणु चाहियां पियो छो जो वक़्त जी ज़रूरत आहे ऐं तुंहिंजी ज़रूरत आहे। हिकु ॻोठ में, हिकु वाड़े में हिकिड़ो माण्हू कमु कंदो हो जेको तमामु कमज़ोर हो, यूनान जो शहरी हो, ठीकु आहे। उहो उन वाड़े में कमु कंदो हो ऐं उते मौजूदु हिकु मेंहिं बचो ॼणियो। जॾहिं हिन उहो बचो ॾिठो, हिन खे शौक़ु पैदा थियो त केॾो न मासूम आहे, नरम आहे, हलकड़ो आहे, खणण जी कोशिशि कयांसि। हिन खणण जी कोशिशि कई। जॾहिं हिन उन बचे खे खयो, हिन खे ड्रोण जो ख़्यालु आयो। हिन घुमियो घुमियो घुमियो, हिन खे मज़ो ॾेई वियो। उहो नंढड़ो ॿार, मेंहिं जो उहो नंढड़ो बचिड़ो, हिन भॼणु शुरू कयो। जॾहिं हिन भॼणु शुरू कयो, उतां जा जेके ॻोठाणा हुया हिन खे ॾिसी करे वॾो ख़ुशि थिया, क्लैपिंग कयूं, ताड़ियूं वॼायूं त हिकिड़ो कमज़ोर माण्हू एॾो वॾो कमु करे थो ऐं मेंहिं जे ॿार खे खणी करे ड्रोड़ बि लॻाए थो। हिन खे उहे क्लैपिंग मज़ो ॾेई वियूं। हे डेली जे बुनियाद ते उन मेंहिं जे ॿार खे खणंदो कुलनि ते ऐं खणंदे खणंदे उन ॻोठ में घुमंदे घुमंदे निकिरी वेंदो, ठीकु आहे। जॾहिं हिन इहो कमु लाॻीतो साल ताईं कयो त हिन जी स्ट्रेंथ ॾींहों ॾींहुं इम्प्रूव थींदी रही। हिन जी स्ट्रेंथ एतिरी त इम्प्रूव थी वई, साल खां 1.5 साल खां या 2 सालनि खां पोइ उहो मेंहिं जो बचो 10 मणनि जो थी वियो हो। ऐं हिन जी डेली हिन जॾहिं उन मेंहिं जे ॿार खे डेली खणंदो रहंदो हो त हिन खे ख़बर न पवंदी। वक़्त सां गॾोगॾु हिन जी ताक़त बि इम्प्रूव थी वई। वक़्त सां गॾोगॾु हिन में उहा एनर्जी डेली हिन जी स्ट्रेंथ खे वधाईंदी रही ऐं इवन एतिरे ताईं जॾहिं हे बचो 10 मणनि जो थी वियो तॾहिं बि हे उन खे आसानी सां खणी वेंदो। मां इहो मिसाल तोखे छो ॾिनो, उहो रोज़ कमु कंदो हुयो। हाणे इन मां तोखे मिसाल इहो थो मिले त रोज़ तूं कमु कर, जेतिरो थी सघई रोज़ कमु कर, इम्प्रूव कर पाण खे। तुंहिंजी स्ट्रेंथ आहिस्ते आहिस्ते ॾींहों ॾींहुं इम्प्रूव थींदी वेंदी ऐं हिकिड़े ॾींहुं जंहिं स्किल में तूं कमज़ोर आहे उन स्किल जो तूं बादशाह थी वेंदे। भले इहो कमु तूं लाॻीतो साल ताईं करे ॾिस, इम्प्रूवमेंट नज़र न अचे त इंशाअल्लाह मां उन जो ज़िम्मेदार आहियां। मुंहिंजा भाउ, मुंहिंजा दोस्त, मां तोखे मोटिवेट करण जे लाइ इहो अज़म खयो आहे त इंशाअल्लाह ताला मां तोखे मोटिवेट करे ई रहंदुसि। अगरि तूं इहे वीडियो ॾिसणु चाहीं थो, अगरि मूंसां कनेक्टेड थियणु चाहीं थो, अगरि तूं मूंसां दोस्ती रखणु चाहीं थो त हिन चैनल खे सब्सक्राइब कर। इंशाअल्लाह ही तुंहिंजो भाउ, ही तुंहिंजो दोस्त सैयद अली वक़ार इंशाअल्लाह तुंहिंजी ज़िंदगी खे मटाइण जी भरपूर कोशिशि कंदो। मुंहिंजूं तमामु नेक तमन्नाऊं ऐं दुआऊं तोसां गॾु आहिनि।